अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज़। सभिनी ॾिसंदड़नि खे धरती टीवी न्यूज़ जे सथ पारां ईद जे 3 ॾिहाड़े जूं मुबारकियूं। वक़्तु थियो आहे हेडलाइन जो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अफ़गानिस्तान में सैलाब दौरान फ़ौतगिन ते वारसनि सां ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म चयो आहे त सैलाब मुतासिरनि लाइ हंगामी इमदाद मोकिले रहिया आहियूं। वक़्त ते जोगा क़दम न खंया विया त वधीक नुक़सान थींदो। आलमी बिरादरी अफ़गानिस्तान जी मदद लाइ जोगा क़दम खणे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त इमरान ख़ान जे मुआहिदे तहत पेट्रोल 245 रुपया फ़ी लीटर हुअणु घुरिजे। साज़िशी टोले 4 साल अवाम खे लुटियो। ख़ान साहब जे कौल ऐं फ़इल में तज़ाद आहे। अॼु अवाम खे अटो खंड ऐं घी सस्तो मिली रहियो आहे। हुकूमत पेट्रोल जी फ़ी लीटर ते 30 रुपया नुक़सान बर्दाश्त करे रही आहे। कोशिश आहे त पेट्रोल जी क़ीमत बरक़रार रहे। हुकूमत खे मार्केट खां कर्ज़ वठणो थो पवे। हुकूमत हलाइण लाइ महीने जो ख़र्च 45 अरब रुपया आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान अॼु जे दौर जो ज़ालिम शख़्स आहे। मुल्क में ॾिफेड़ चाहे थो। असां अवामी ताक़त सां हर ताक़त जो मुक़ाबिलो कयो। मुल्की मईशत ट्विटर ते 4 लाइनूं लिखण सां न हलंदी आहे। इत्तेहादनि सां जेकी वाइदा कया आहिनि उहे पूरा कंदासीं। उमेद आहे त हीअ हुकूमत मुल्क खे तरक़ीअ तरफ़ वठी वेंदी। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान नेड प्राइस चयो आहे त पाकिस्तान सां गॾियल सहकार जारी रहंदो। मज़हबी ऐं तालीमी इदारनि में दहशतगर्दी जी मज़म्मत कयूं था। पाकिस्तान सां ॿिए तरफ़नि लाॻापनि जो क़दुरु कयूं था। दहशतगर्दी किथे बि हुजे नाक़ाबिले मज़म्मत आहे। सिंध सरकार दरियाई पाणी जी खोट सबब सिंध में ज़ेर ज़मीन पाणी पंपिंग तेज़ी सां वधण जी ॻणती जी ज़ाहिर करे छॾी। माहौलियात खाते पारां सिंध जे अवाम खे ज़ेर ज़मीन पाणी घटि इस्तेमाल करण जो मशवरो ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध जे अवाम खे अपील आहे त ज़ेर ज़मीन पाणी ज़रूरत मुताबिक़ इस्तेमाल कनि। इमरान ख़ान जी गुज़िरियल 4 सालनि जे दौर में सिंध खे दरियाई पाणी घटि मिलियो। फसलनि जी पैदावार वारी लाॻत में बि 3 गुना वधीक इज़ाफ़ो थियो आहे। सेठार जा वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फ़ौतियुनि जो अंग 3 थी वियो। गुज़िरियल राति रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान उसामा लुंड ज़ख़्मनि जा सूर न सहंदे गंबट अस्पताल में दम धणीअ हवाले कयो। सिंधड़ी वेझो नामालूम नौजवान जो लाश हथ कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त आदाणा मोरीअ वटि पुलिस शाख मां नामालूम नौजवान जो लाश मिलियो आहे। लाश जी सुञाणप नाहे थी सघी। वाक़िए बाबति वधीक जांच जारी आहे। यूरोपी यूनियन जो अहम फ़ैसिलो। रूस खां 6 महीननि लाइ तेल जी ख़रीदारी बंदि। यूरोप जे ऐलान बाद कचे तेल जे आलमी मार्केट वधी वई। अघनि में हिक ई ॾींहं में $5 जी वाध। बरतानवी ब्रेंट कचो तेल ऐं महांगो थी वियो। फ़ी बैरल $110 खां वधी वियो। अमेरिकी WTI जो फ़ी बैरल अघु $107 ते पहुची वियो। रूस यूक्रेन में नेटो जे काफ़िलनि खे निशानो बणाइण जो ऐलान। हीअ नक़्ते जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी।